इते अवां बी अहम खबर शेयर कंदासीं। आईजी जेल सखर जेल जे कैदी जे फरार थियण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। आईजी सखर जेल जे डिप्टी सुप्रिंटेंडेंट आसिफ कोराई के मुअत्तल करे छडि॒यो आहे, जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं सखर पुलिस जी नाअहली सबब कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ सिविल अस्पताल सखर मां फरार थी वियो हो। अहम खबर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। आईजी जेल सखर जेल जे कैदी जे फरार थियण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। आईजी जेल सखर जेल जे डिप्टी सुप्रिंटेंडेंट आसिफ कोराई के मुअत्तल करे छडि॒यो आहे। गुज़िरियल ॾींहुं सखर पुलिस जी नाअहली सबब कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ सिविल अस्पताल सखर मां फरार थी वियो हो। अहम खबर आहे अवां शेयर करे रहिया आहियूं। आईजी जेल सखर जेल जे कैदी जे फरार थियण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। आईजी सखर जेल जे डेप्यूटी सुप्रिंटेंडेंट आसिफ कोराई खे मुअत्तल करे छडि॒यो आहे। गुज़िरियल ॾींहुं सखर पुलिस जी नाअहली सबब कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ सिविल अस्पताल सखर मां फरार थी वियो हो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर जेल माण्हू गुज़िरियल ॾियारे फरार थी वियल कैदी घोटकी वासी बासर कैदी जेको ॼाणाए पियो वञे कादर बख्श उर्फ बाबू संघड़ वारे फरार थियण वारे मामले ते डिप्टी जेल सुप्रिंटेंडेंट आसिफ अली कोराई खे मुअत्तल कयो वियो आहे। गुज़िरियल दिहाड़े जेको आहे सखर सेंट्रल जेल जो कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ फरार थी वियो हो, जेको सखर पुलिस जे हिरासत में हुयो। उन वाक़े जो आईजी सिंध जे तरफ़ां नोटिस वठी करे डिप्टी जेल सुप्रिंटेंडेंट आसिफ अली कोराई खे फौरी तौर ते मुअत्तल कयो वियो आहे। ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे ॿिए ॾियारे में सखर पुलिस जेको आहे कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ खे असलाही करे सघी गिरफ़्तार करण में नाकाम वई आहे। एसएसपी उन इल्ज़ाम में ॿिनि अहलकारनि खे जेको आहे हिरासत में गिरफ़्तार कराइण लाइ कमु करायो वियो आहे। जॾहिं त हिन वक़्त ते जेके कैदी आहिनि सखर पुलिस जे हिरासत खां फरार थियण जो अंग जेको आहे उहो टे थी वियो आहे। कुझु अर्सो अॻु बि सखर जे नैब कोर्ट जे ॿाहिरां ॿ कैदी जेके ज़िया सिद्दीकी ऐं नदीम सिद्दीकी बि सखर पुलिस जे हिरासत मां फरार थी विया हुआ। हिन वक़्त में जेको आहे टई कैदी जेके आहिनि सखर पुलिस उनखे गिरफ़्तार करण में नाकाम वई आहे। अहलकार डिस्ट्रिक्ट पुलिस जा गिरफ़्तार डिप्टी जेल सुप्रिंटेंडेंट जेको आहे उनखे बि मुअत्तल कयो वियो आहे। जी ठीकु आहे मोरड़ो महर, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण।